अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवर बाला मधु किस्सो। एहसान भलाई नसीब बाग अकुल मसरूर शाद आबाद। पान नंबर 41। बैज़ किताबनि में तहरीर आहे त जॾहिं ख़ुदावंद आलम हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ममूर कयो त ऐलानिया फ़रिश्तनि खे ऐलानिया कुरैशनि खे हक़ जी दावत ॾियनि। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मौसम हज में जॾहिं त इतराफ़ आलम मां माण्हू मके में ईंदा आहिनि, पोइ सफ़ा ते वञी बीह रहियो ऐं उन्हनि खे निदा ॾिनी, ऐं इंसानो आऊं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परवरदिगार आलमीननि जो रसूल आहियां। इहो ॿुधी माण्हू तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे तरफ़ तइजब सां ॾिसणु लॻा ऐं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मारणनि ते अची बीठा। वरी हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कोहे मरवा ते तशरीफ़ खणी विया ऐं 3 मरतबा उते ईअं ई निदा कई। पोइ अबू जहल मलऊं न इहो ॿुधी हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ पथर उछलियो, जंहिंमां हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पेशानी मजरूह थी। इहो ॾिसी मुशरिकीन पथर हथनि में खया ऐं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ दौड़िया। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अबू कबीस ते चढ़ी विया, जंहिं मक़ाम ते अॼु मटका चवंदा आहिनि, उते तकियो करे बीह रहिया। हिकु शख़्स हज़रत अली अमीरुल मोमिनीन वटि वियो, चयो हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे क़त्ल करे छॾियो। जनाब अमीर रोअंदो हज़रत ख़तीजा जिन जे घर आयो। हज़रत ख़तीजा जिन घबराइजी वई, पुछियो, या अली छा थियो? जनाब अमीर अलैहिस्सलाम जिन फरमायो, मूंखे ख़बर कोन्हे, मगर माण्हू चवनि था मुशरिकीननि हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे पथर हया आहिनि, जंहिंसां इहो लिकी वियो आहे, खाधो ऐं पाणी ॾियो ऐं गॾु हलो त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ताम पहुचायूं। एतिरे में हज़रत जबरील अलैहिस्सलाम जिन हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते नाज़िल थियो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हनि खे ॾिठो ऐं अखियुनि में पाणी भरिजी आयो ऐं फरमायो त ॾिस, मुंहिंजी क़ौम मूं साण छा कयो आहे, मूंखे झुटलाए छॾियो अथनि ऐं पथरनि जो मींहुं वसाए ज़ख़्मी करे छॾियो। हज़रत जबरील अलैहिस्सलाम हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे हिकु मसनद बिश्त संदसि परनि मां कढी, जेका याकूत सां ठहियल हुई, उनखे हरकत ॾिनी, जंहिंसां तमामु जबल ढकिजी विया ऐं चयो, तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ख़ुदा जे वेझो पंहिंजी क़द्र ऐं मंज़लत तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾिठी। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चयो, हा। जबरील अलैहिस्सलाम जिन फरमायो, उन वण खे सॾु करियो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उनखे सॾु कयो त इहो संदसि मक़ाम तां जुदाई डोड़ंदो आयो, जुदा थी डोड़ंदो आयो ऐं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे तहज़ीमन सजदो कयो। वरी हज़रत जबरील अलैहिस्सलाम चयो त वापसि वञे। हज़रत जिन फरमायो त वापसि हलियो वञ, उहो वापसि हली वियो।